उत्तर वजीरिस्तान में सिक्योरिटी फोर्सेज जो ऑपरेशन 11 दहशतगर्द मार की व्यास 7 जख्मी। सिक्योरिटी फोर्सेज उत्तर वजीरिस्तान के इलाके सरारुगा में गुज इतलाती ऑपरेशन कयो। धरती जो दिफा कंदे मेजर सैयद मोइज़ अब्बास शाह ऐं लांस नाइक जिब्रानुल्लाह शहीद। भारतीय हिमायत याफ्ता खारजीन ऐं सनद सहूलतकारन के खात्मे इलाके में ऑपरेशन। ISPR मूजिब पाक फौज मुल्क में दहशतगर्दी के खात्मे पुरज़मा है। वज़ीर आज़म शहबाज शरीफ से नेब चेयरमैन रिटायर्ड लेफ्टिनेंट जनरल नज़ीर अहमद भट्ट की मुलाकात। नेब चेयरमैन वज़ीर आज़म के इदारे की 2 सालन की कारकर्दगी रिपोर्ट पेश कई। वज़ीर आज़म पारा मुल्क में करप्शन के खात्मे नेब के किरदार की वाखां। करप्शन जो खात्मो हुकूमत की अव्वलीन तरजीह है। करप्शन का पाकिस्तान विजन पूरो करने नेब के समूरियों सहूलतों फराम कई वेंदियूं। वज़ीर आज़म पारा कौमी एहतसाब ब्यूरो के देर जो शिकार केसन के जल्द उकलाइण की हिदायत। इस्लामाबाद में PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी से पार्टी अगवानन की मुलाकात। बिलावल भुट्टो ज़रदारी से PP MPs सेनेटर्स ऐं उहदेदारन मुलाकात कई। मुलाकात कंदड़न में नयर बुखारी, हुमायूं खान, श्री रहमान शामिल। नदीम अफजल चंद, राजा परवेज अशरफ, मोहम्मद अली शाह ऐं शुजा खान भी शामिल। अगवानन पारा बिलावल भुट्टो ज़रदारी के अमरीका, बरतानिया ऐं यूरोप की कामयाब सिफारती दौरे ते मुबारकबाद पेश कई। मुलाकात में मुल्क की मौजूदा सूरत हाल ते ख्यालन की डेवट कई वई। बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं पार्टी अगवानन विच में बजट ते भी गाल्हियूं कयूं वयूं। मुहर्रमुल हराम ज़ाब्ते ते अमल कराइण सभिनी स्टेक होल्डरन ले लाज़मी करार। सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार की सदारत हेठ मुहर्रमुल हराम बाबत इजलास में अहम फैसला कया विया। इजलास में पुलिस, रेंजर्स ऐं ॿियनि इदारनि जी हिकमत अमली जो जाइज़ो वरितो वियो। मुहर्रम दौरान हिफ़ाज़ती इंतज़ामनि बाबति स्टेक होल्डर्स पारां अलॻि अलॻि ब्रीफिंग। सूबाई घरू वज़ीर पारां मुहर्रम मसइलनि जे हल 3 रुकनी कमेटी क़ाइम। कमेटी में मेयर कराची, 2 आलिम ऐं सेक्रेटरी लोकल गवर्नमेंट शामिल। मुहर्रम दौरान पुलिस भरपूर सहकार कंदी। जुलूसनि ऐं मजलिसनि जी CCTV ज़रिए निगरानी यकीनी बणाई वञे। सभिनी आलिमनि सां सूबाई सतह ते मुलाक़ातूं कयूं वेंदियूं। आलिमनि ऐं मशहूर शख्सियतुनि जे किरदार सां अमन की सूरत हाल के यकीनी बनायो वेंदो। घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार जो इजलास के खिताब छियाई। जुलूसनि, मजलिसनि जे हंधनि ऐं रूटनि ते सिक्योरिटी वधाई वञे। जदीद निज़ाम तहत मुहर्रम की मॉनिटरिंग गैर मामूली बनाई वञे। ईरान ऐं इसराइल विच में जंगबंदी के मुआहदे ते इत्तफ़ाक़ थियो आहे। क़तर की रियासत ते हमलो क़बूलण जो गुनाह है। अमरीकी अड्डे ते ईरान के हमले की सख्त मज़म्मत करूं था। क़तरी एयर डिफेंस ते ईरानी हमले के कामयाबी से नाकाम बनायो ऐं ईरानी हमले खिलाफ दिफा में क़तरी फ़ौज के किरदार के सारायूं था। असांजूं फ़ौजूं क़तर की खुदमुख्तारी जो दिफा करण की मुकम्मल सलाहियत रखन थियूं। क़तरी वज़ीर आज़म मोहम्मद बिन अब्दुर्रहमान जासिम की दोहा में लिबनानी वज़ीर आज़म से गॾु प्रेस कॉन्फ्रेंस छियाई। ईरान के हमले ते असांखे हैरत थी। अमरीका जंगबंदी लाइ ईरान से राब्तो करण की दरख्वास्त कई, जंहिं लाइ हाकारी सिफारती लाॻापा क़ाइम कया। ईरान ऐं इसराइल के तकरार जो सिफारती हल चाहियूं था। उम्मीद है तो सिफारतकारी कामयाब थींदी ऐं जंग बंदी बरकरार रहंदी। लिबनानी वज़ीर आज़म नवाज़ सलाम चयो त असां ख़िते के एटमी हथियारनि खां पाक बणाइण चाहियूं था। ईरानी खुदमुख्तारी के कंहिं भी सूरत में नुक़सान पहुचण न घुर्जे। GCC मुल्क कंहिं भी अगराई के क़बूल न कंदा। इसराइल जो ईरान ते जंगबंदी की भनकड़ी जो इल्ज़ाम। इसराइली फ़ौज जो चवण है तो ईरान में एक मिसाइल फायर किया वियो है। इसराइली अवाम के ईंदड़ हुक्मनामे ताईं महफूज रहण की हिदायत।
इसराइल ते हमलो जंगबंदी का अग कयो वियो हो। ईरान जंगबंदी जी भनकड़ी बाबत इसराइली दावा के रद्द करे छडियो। ईरानी मीडिया रिपोर्ट मूजिब जंगबंदी लागू थियण खां पोइ इसराइल ते मिसाइल हमले जी ख़बर जुड़तो आहे। ईरानी पॾे वज़ीर अब्बास जो चवणु आहे त इसराइल हमला रोके त असां बि जवाबी कार्रवाई न कंदासीं। केतिरा ई भेरा चई चुका आहियूं त जंग असां न पर इसराइल शुरू कई हुई। इसराइल ऐं ईरान में खुश न आहियां। अमरीकी सदर कावड़जी पियो। ॿिन्ही मुल्कनि जंगबंदी जी भनकड़ी कई। इसराइल में घणो नाख़ुश आहियां। जंगबंदी ते हर सूरत में अमल दरामद ज़रूरी आहे। इसराइल के चवां थो त सबर जो मुज़ाहिरो करे छिकताण दौरान सऊदी अरब अहम किरदार अदा कयो। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जूं मीडिया सां ॻाल्हियूं। चवे थो ईरान एटमी प्रोग्राम ॿीहर शुरू न करे सघंदो। ईरान जी एटमी सलाहियत ख़त्म थी चुकी आहे। ईरानी हदफनि के निशानू बणायो। कोट बंगलो भरिसां उजन बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में छेड़ो। फायरिंग में 2 ॼणा क़तुल, 4 ज़ख़्मी। ॻोठ यूनुस उजन में पानी जे वारे तां झेड़े दौरान उस्ताद तालिब उजन ऐं इम्तियाज़ उजन मारिजी विया। कोट जी पुलिस मूजिब वाक़ियो पुराणी दुश्मनी तां पेश आयो आहे। वधीक जांच कई पई वञे। आई पीर जो ॻोठ वेझो महसर वॾा में 2 ॿारड़ा पानी जे तला में ॿुॾी फोत। घर में कोहराम। ॻोठ ख़ुदाबख़्श मेतलो वासी ॿारड़ी शमना मेतलो ऐं ढोलण मेतलो ॿुॾी फोत थी विया।